नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे टंडोलियार में ख़बर ॾींदा हलूं त टंडोलियार में जीलानी जमायत जे 14 पगदार जी पीर अमीर अली शाह जीलानी खे पग ॿधी वई है। पग जा वर पीर पागारे जे फर्जंद राशिद शाह राशिदी, अरबाब गुलाम रहीम, सूबाई वजीर सैयद सरदार शाह, सूबाई सलाहकार वीरजी कोहली, नवाब तैमूर टालपुर, राना हमीर सिंह सोडो, मुरीद अली शाह, सैयद जुल्फकार शाह समेत मुख़्तलिफ़ गादियुनि जे गादी नशीन ऐं अहम सियासी अॻवान वर ॾिना। दस्तार बंदी तकरीब में सिंध ऐं हिंद जे हज़ारे मुरीदन ऐं अक़ीदतमंदनि जी शिरकत। जीलानी जमात जे रूहानी पेशवा PPMN नूर मोहम्मद शाह जीलानी जे फ़ौत थियण खां पोइ अमीर अली शाह खे ख़लीफ़नि ऐं मुरीदनि जी रज़ामंदी बाद मुतफ़िक़ राय सां जमायत जे गादी नशीनी जी पग ॿधी वई है। दस्तार बंदी में सिंध जे मुख़्तलिफ़ दरगाहनि जे गादी नशीननि जी भी शिरकत। दस्तार बंदी जी तकरीब जे हवाले सां ज़िले में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। तकरीब वारे रस्तनि ते पुलिस तरफ़ां पुलिस पिकेटूं भी क़ाइम कयूं वयूं। तकरीब के खिताब कंदे सईद अमीर अली शाह चयो त मथस हाणे वॾे में वॾी ज़िम्मेवारी है त हू वालिद जे कदम ते हली मुरीदन तोड़े अक़ीदतमंदन जी ख़िदमत करे। पीर अमीर अली शाह मौजब दरगाहन जो कम प्यार मोहब्बत जो दर्स दे थो जेको असीं ॾींदासीं। जॾहिं त इन मौके ते सईद इमदाद शाह जीलानी खे जीलानी बिरादरी जो सरप्रस्त चूंडियो वियो। तकरीब जे आखिर में पीर अयूब जान सरंदी खसूसी दुआ घुरी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।